फिरोजपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब अहमद फहीम। सिंध में रहंदड़ हिंदू बिरादरी अॼु पंहिंजो वॾो मज़हबी त्योहार ॾियारी ॿिए ॾींहुं बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही आहे। इन सिलसिले में शहर जे क़दीम ऐं तारीख़ी बाबा गरीबदास मंदिर में ॾियारी जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी रहियूं। शहर जे मक़ामी दीवान बिरादरी जे माण्हुनि पंहिंजे घरनि ऐं दुकाननि खे रंग बिरंगी लाइटुनि सां सींगारियो रखियो आहे। शहर जे बाबा गरीबदास मंदिर में हिंदू पंचायत तरफ़ां प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें इलाइक़े जे नामवर भॻतनि भॻत अजीत कुमार, आकाश सोनारो, पपल मंधाण, गुरमीत गंगराणी ऐं संदीप कुमार धर्मी भॼन ॻाए आयल अक़ीदतमंदनि खे रूहानी सुकून पहुचायो। उन मौक़े ते हिंदू पंचायत जे अॻवान मुखी सुरेश लाल पंहिंजे मुख़्तसर ख़िताब में चयो त ॾियारी समाज मां अंधेरी खे ख़त्म करण ऐं रोशनी जो सिज उभारण जो नालो आहे। हुन चयो त अफ़सोस इंसान हिन त्योहार ते मिठायूं त ख़ूब विरहायूं था, पर पाण मिठा नथा थियूं ऐं अंदर में कावड़ ऐं क्रोध सां भरिया पिया आहियूं। असां मां सहप ऐं सब्र ख़त्म थींदो पियो वञे। हुन चयो त अचो त ॾियारी जे त्योहार मां सबक़ हासिल कंदे असां बि वॾनि जी इज़त करणु सिखूं ऐं समाज में आयल बिगाड़ जी अंधेरी खे ख़त्म करे सुजाॻी ऐं शऊर जी रोशनी पैदा करियूं। उन मौक़े ते शहर जे मुख़्तलिफ़ महलनि खां आयल सभई हिंदू मर्द तोड़े औरतुनि अक़ीदतमंदनि में मिठायूं ऐं लंगर प्रसाद विरहायो वियो।